नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त मुबीना अगवा जो ड्रॉप सीन फुलाडियो थाणे जे हद ॻोठ मंगन मोड़ मां हिकु हफ़्तो अॻु मुबीना तौर अगवा थी वियल वापारी तालिब हाले पोटो ड्रामे अंदाज़ में बाज़ियात थी हटड़ी थाणे हैदराबाद ते पहुतो, जिथे खेसि फुलाडियो पुलिस हवाले कयो। मुबीना तौर बाज़ियात थियल तालिब हाले पोटो साहिबनि खे ॿुधायो त गाॾियुनि जा वापारी असदुल्ला, सादिक लाशारी, सलीम मरी, मुराद खान मरी, यूसुफ मरी, जान मोहम्मद उर्फ जानू मरी, सलीम लाशारी वारा मूंखे ॻोठ तां हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया हुआ, जिन काल मूंखे धमकी ॾींदे चयो त तोखे छॾूं था। पंहिंजी फरियादी भाउ नूर अली खे चऊं था त असां मथां दाख़िल केस ख़तम करे, जंहिं बाद अगवा कंदड़ काल मूंखे हटड़ी थाणे भरिसां क़ौमी शाहराह वटि गाॾी मां उछलाए फरार थी विया आहिनि, जंहिं बाद आउं प्यादल हटड़ी थाणे ते पहुतो, जिन मूंखे फुलाडियो पुलिस हवाले कयो। ॿियो तरफ़ मुबीना तौर बाज़ियात थियल तालिब हाले पोटे जे भाउ नूर अली हाले पोटे जे फरियाद ते फुलाडियो थाणे ते गाॾियुनि जे वापारी असदुल्ला, सादिक लाशारी, सलीम मरी, मुराद खान मरी, यूसुफ मरी, जान मोहम्मद उर्फ जानू मरी, सलीम लाशारी मथां अगवा जो केस दाख़िल करे हिन सिलसिले में अगवा जे केस में नामज़द जानू मरी राब्ते करण ते ॿुधायो त असां तालिब हाले पोटे संदसि फरियादी भाउ नूर अली हाले पोटे जूं लखे रुपयनि जो एग्रीमेंटूं थियल आहिनि। सिर्फ़ मुंहिंजूं 2 करोला गाॾियूं आहिनि, जिन जा 40 लख रुपया आहिनि। हिननि खां घुरां थो इहे पैसा घुरण ते हिननि असां मथां अगवा जा ड्रामा ठाहे कूड़ा केस दाख़िल कराइनि त जीअं हू असांजा पैसा फबाए सघनि। हुन खां सवाइ ॿिया बि केतिरा वापारी आहिनि जेके टंडोलियार, सामारो, मोरो, हैदराबाद, जिन जा बि लखे रुपया फबाए वेठा आहिनि। जॾहिं त फुलाडियो पुलिस तालिब हाले पोटे खे फर्स्ट एडिशनल सेशन जज मीरपुर ख़ास जे कोर्ट में पेश कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।